बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म के शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे। डॉक्टरनि शाहरुख खान के हिकु महीनो आराम करण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म जी शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे। डॉक्टरनि शाहरुख खान के हिकु महीनो आराम करण जो मशवरो ॾेई छॾियो। इन अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म जी शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे। डॉक्टरनि शाहरुख खान के हिकु महीनो आराम करण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। नाज़रीन अवां खे इन अहम ख़बर खां आगन पिया हलूं त बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म जी शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे। डॉक्टरनि शाहरुख खान के हिकु महीनो आराम करण जो मशवरो ॾेई छॾियो आहे। नाज़रीन अवां खे आगन पिया हलूं त बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म जी शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे। डॉक्टरनि शाहरुख खान के हिकु महीनो आराम करण जो मशवरो ॾेई छॾियो। नाज़रीन अहम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त बॉलीवुड किंग शाहरुख खान मुंबई में फिल्म जी शूटिंग दौरान जख्मी थी पियो। जख्मी थियण खां पोइ शाहरुख खान के इलाज लाइ अमेरिका मुंतकिल कयो पियो वञे।